ये फाजिल, ये पलीजो, ये लतीफ़। हेड़ा हर कंहिंजा भाग कोन थींदा आहिनि जो माण्हू गुलनि जूं चादरूं वठी अची कब्रनि ते चाढ़ीनि। इहो एज़ाज़ अवामी तहरीक जे अॻुवाननि ऐं कारकुननि खे आहे, जिन खे मोए पुॼाणा बि उन्हनि जी ख़िदमतुनि खे असां विसारे कोन सघिया आहियूं ऐं असां पंहिंजे हाल सारो अची सलामी भरी आहे। ऐं शुरू में अवामी तहरीक में आयो तॾहिं साईं अकबर शाह सां गॾु ॿ माण्हू गॾु अक्सर करे हूंदा हुआ। ॿई सिंधी मास्तर हुआ, साईं ख़ैरू ज़ौर, साईं मजीद ज़ौर। ज़ौरनि जा हेॾा सारा वॾा ॻोठ हुआ, पर उन्हनि मंझां सिर्फ़ु इहे ॿ मास्तर हुआ जेके अवामी तहरीक में शामिलु थिया हुआ ऐं उन्हनि पंहिंजे वसाए कोशिशि कई हुई माण्हुनि खे सम्झाइण जी ऐं असांजे पुराणी रीतियुनि रस्मुनि मां जान छॾाइण जी, ऐं उहे तेसिताईं हलिया जेसिताईं उन्हनि जी हयाती साथ ॾिनी। ऐं वेंदे वेंदे बि असांखे उन्हनि जे पोयनि जो समर असांजे हवाले करे विया आहिनि, अवामी तहरीक जे हवाले करे विया आहिनि। उन्हनि जा पुट, उन्हनि जूं धीअरूं, उन्हनि जी घरवारी, उन्हनि जा पोटा, उन्हनि जूं पोटियूं, उहे सभु हींअर असां सां अवामी तहरीक सां गॾु आहिनि। ऐं सम्झां थो इहो अवामी तहरीक जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ आहे जंहिं ते असां सभिनी खे अमल करणु खपे ऐं इहो एज़ाज़ असांखे हासिलु करणु खपे। ऐं साईं मजीद खे सुल्ह सलाम पेश करियां थो। नारे पलीजो, नारे सिंध।